शदादकोट वेझो ॿिनि धारदार वाक़िअनि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर ज़मीर खर। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी नाला शदादकोट वेझो कुबे सईद खान थाने जी हद जो ॻोठ आहे चंगुल। उनमें जवाबदार अतामन बिरोही जेको आहे पंहिंजी ज़ाल हसीना खातून ऐं पंहिंजे सॻे भाउ मीर मोहम्मद बिरोही खे जेको आहे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े जे इतला ते जेका कुबे सईद खान थाने जी पुलिस आहे उहा हींअर जेको आहे वाक़े वारे हंधि पहुती आहे ऐं अञा जेके लाश आहिनि जेके आहिनि उहे वाक़े वारे हंधि पियल आहिनि। जॾहिं ते जेको ठाकदार आहे उहो फरार थी वियो आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त होॾां ॿिए पासे शदादकोट जे ए सेक्शन थाने जी हद जो ॻोठ आहे जेको आहे मोहम्मद सिद्दीक जमाली। उनमें जेको आहे अणॼातल हथियारबंदनि जेको आहे घर ते हमिलो करे जेको 25 वरियनि जो नौजवान आहे अली मोहम्मद जमाली उनखे जेको आहे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त फायरिंग सबबि जेको आहे हुनजी घरवारी जेका शमशाद आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे। जेका शदादकोट पुलिस आहे उहा जेको आहे मक़तूल जो जेको लाश आहे उनखे ऐं जेका ज़ख़्मी औरत आहे उनखे खणाए जेको आहे शदादकोट अस्पताल पहुचायो आहे। जॾहिं त जेके जवाबदार आहिनि उहे फरार थी विया आहिनि ऐं आख़िरी इतलाहनि ताईं जेके ॿई वाक़िआ आहिनि उन्हनि जो जेको आहे केस दाख़िल न आहे सघियो ऐं नई काई जेका गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। हेॾा जेको जमाली ॻोठ में जेको वाक़ियो पेश आयो आहे उनजी जेको आहे सो ज़ख़्मी औरत ऐं हुनजा जेके अज़ीज़ आहिनि उन्हनि जो चवणु हो त जेको ही घर में हुआ फुसल हुआ त जेको अणॼातल हथियारबंदनि हमिलो कयो जंहिंजे नतीजे में जेको नौजवान आहे अली मोहम्मद जमाली उहो जेको आहे थॾे ते मारिजी वियो ऐं औरत ज़ख़्मी थी आहे। ऐं हिननि चयो त जेको आहे सो हिननि जी कंहिं सां बि दुश्मनी न आहे पर जेको आहे बेगुनाह हमिलो करे जो संदसि नौजवान खे क़त्ल ऐं जेको आहे औरत खे ज़ख़्मी कयो वियो आहे। जी ज़मीर, अव्हांजी महिरबानी।